वठी पियो जनम मुखे सिंध माता जो आहे कसम मां ईंदुसि वठी पियो जनम मुखे सिंध माता जो आहे कसम वरी शाल सिंध जे मां कंहिं कम अचां वरी सिंध माता ॾे वापसि वरां वरी शाल सिंधड़ीअ जे कम में अचनि मुंहिंजो रत हॾो ऐं मुंहिंजो लहम मां ईंदुसि वठी पियो जनम मुखे सिंध माता जो आहे कसम अदन नाहे हिते बि साॻी सिंध आ मुंहिंजो दम धर्म ऐं मुंहिंजी जिंद आ वॾे वाक पोइ बि तो चवंदो रहां मुंहिंजी धरती मूं लाइ तेरो हरम मां ईंदुसि वठी पियो जनम मुखे सिंध माता जो आहे कसम मां ईंदुसि वठी पियो जनम ज़िंदगी अहिड़ी त हज़रत अली साईं जो कौल आहे त ज़िंदगी अहिड़े तरीक़े सां गुज़ारियो जो अवी जहिड़ा रहो त माण्हू अव्हां सां मिलण जी ख़्वाहिश रखनि ऐं जॾहिं हिन दुनिया मां अव्हां हलिया वञो त अव्हांखे रोई करे सारियो ही कुझु सिटूं हुयूं जेके असीं अर्पियूंसीं सिंध जे अरॾे असांजे नौजवान मोहतरम बशीर ख़ान कुरैशी खे हू न सिर्फ़ सॼी सिंध खे वारे वियो असांजी दुआ आहे त अलाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे ऐं पोयनि खे सब्र ॾे मोहतरम बशीर ख़ान कुरैशी न सिर्फ़ पंहिंजी फैमिली जो हुयो पर हू पूरी सिंध जो हुयो ऐं उनजो तॾो न सिर्फ़ उनजे घर ते या उनजे शहर में विछायो हुयो पर पूरी सिंध में हर घर में उनजो तॾो विछायो वियो हज़रत थोरी असां हिन प्रोग्राम में चेंजिंग कईसीं ऐं जॾहिं हिनखे मूंखे घुरायो वियो त मूं कोशिशि कई त पहिरियों सभ खां पहिरियों ही मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त कुझु सिटूं पंहिंजे महबूब लीडर खे अर्पियूं ऐं पंहिंजे प्रोग्राम जी हाणे बाक़ाइदगी सां शुरू कयूं था पिया अॼु असांजो जेको गेस्ट आहे जेको महिमान आहे प्यासी नज़र चांडियो आहे तमामु सुठो शाइर आहे असांजे सिंध जो ऐं हुनखां पोइ मूंसां गॾु असांजी होस्ट अनम सम वेठी आहे को होस्ट आहे असीं ॿई फस्ट टाइम पिया ही प्रोग्राम कयूं लाज़मी थोरी घणियूं ग़लतियूं थींदियूं सभ खां पहिरियां त प्यासी नज़र साहिब खां वेलकम कयूं था पंहिंजे प्रोग्राम में प्यासी नज़र साहिब हीउ तव्हांजो सफ़र कीअं रहियो कीअं तव्हां हिन फील्ड में आहियो ऐं किथां शुरूआत थी मां चाहियां पियो त जेको कुझु आहे तव्हां पंहिंजे ज़ुबानी असांखे ॿुधायो त तव्हांजो तालुक़ु कहिड़े शहर खां आहे ऐं अव्हां हींअर किथे रहंदा आहियो ऐं हिन फील्ड में अव्हां कीअं आहियो सभ खां पहिरियां त जेका तव्हां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कई आहे उन लाइ मां बि सॼी सिंध क़ौम खां ताज़ियत कंदुसि ऐं ॿ लफ़्ज़ इहे बि मां बि चई सघां थो त सवाइ तुंहिंजे ख़ुशियूं ख़तमु थियूं वीरान दिलि ऐं मुदल ई मना ख़िज़ा थो भायां पंहिंजी हयाती वीरान सारो मुंहिंजो चमन आहे सभ खां पहिरियां त मां नंढपण में ई सऊदी अरब जिद्दा असांजो पर्पल ॻोठु जेको आहे ख़ैरपुर शाह तालको आहे ऐं असांजो ॻोठु सतानी चालिया जेको तक़रीबन बंद खां ओरियां माशाअल्लाह हा सो उतां जो मां पैदा जनम मुंहिंजो हुते आहे जनम भूमि ॻोठु आहे तक़रीबन 2 सालनि जी उमिरि में मां सऊदी अरब हलियो हुयुसि ऐं हाणे सऊदी अरब जिद्दा में रहंदो आहियां मक़सदु तव्हां हिन फील्ड में कीअं आहियो कंहिंखां मुतासिर थी तव्हां शेरो शाइरी शुरू कई इहो मुंहिंजो नंढपण जो शौक़ु हुयो ऐं मां नंढपण में बि स्कूल जे वारे दौर में बि तक़रीबन इहे कचा पका जेको शेरो शाइरी कंदा हुआसीं ऐं मुंहिंजो हिकिड़ो दिली शौक़ु बि हुयो ऐं तक़रीबन वरी वॾनि शाइरनि खे ॿुधंदा हुआसीं हुन खां मुतासिर थिया आहियूं उस्ताद बुखारी खे ॿुधंदा हुआसीं साईं सरकस सिंधी मुंहिंजो फिक्री पीर माशाअल्लाह मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो मुहसिन हुयो अलाह उनखे बि जन्नत नसीब करे अचूं पिया अॼु तव्हां केॾा फील कयो तव्हांजी कुर्सी ते मूं कब्ज़ो कयो पर आहे त अॻो के ॾींहं जी आहे लाज़मी आहे सुभाणे त वरी साॻियो तव्हां हिते साहिब सच पुछो त मां ॾाढो रिलैक्स वेठी आहियां ऐं नाज़रीन सां तव्हां अॼु ॻाल्हाए रहिया आहियो हिन सीट ते वेठा आहियो बाक़ी तमामु सुठा पिया लॻो ऐं मां ॾाढो आज़ाद वेठी आहियां हाणे एतिरी बि तारीफ़ न कयो इहा सीट पकी मूंखे मिली वञे अच्छा पकी कोन मिलंदी एतिरी पक आहे अच्छा त हलूं था प्यासी नज़र साहिब फर्स्ट टाइम जेका तव्हां शाइरी कई या पहिरियों जेको तव्हां जेका तकलीफ़ आहे शइ कई या लिखी हुई उहा कहिड़ी हुई मुंहिंजी शाइरी जी शुरूआत जेका आहे 1988 में शाइरी जी बाक़ाइदे सां शुरूआत कई आहे ऐं पहिरियों मुंहिंजो गीत सिंध जे क़ौमी रागी इल्म बरदार
सरमत सिंधी 1994 में पांध पिसीता पांध जहिड़ा वरी यादि आया अॼु मारूड़ा उन खां पोइ वरी हाणे वधीक तव्हां पाण बि कयो बिल्कुलु गॾु हुयासीं तव्हांजो बि असां ते महिरबानी आहिनि ऐं उनखां अलावा असांजो तमामु इहो गॾिजी सफ़र कीअं पियो हले त लाज़मी आहे हुते तव्हां पंहिंजे कमकार लाइ बि विया आहियो हेॾो शाइरी बि तव्हांखे करणी हुई शाइरी त इंसान हाणे बंदकाई जो टाइम मिलंदो आहे हुनमें शाइरी शेरो शाइरी हाणे शाइरी त असां उहे चवंदा आहिनि त शाइरी गाॾी हलाईंदे बि माण्हू शाइरी करे सघे थो की भई गाॾी बीहारी हाणे ॿ टे ॿोल लिखी वेठो आहे उनखां अलावा वरी फ़ोन जो जेको आहे अॼुकल्ह सिलसिलो मीडिया आहे ऐं उन हिसाब सां असीं त कहिड़ी क़िस्म जी मक़सदु जेका तव्हां शाइरी कई मुख़्तलिफ़ शाइरी जा हिकिड़ा रंग हूंदा आहिनि जंहिंमें हिकिड़ी समाजी शाइरी हूंदी आहे समाज मुताबिक़ हुनजी कबी मारूड़नि जा कुझु गीत हूंदा आहिनि कुझु धरती जा गीत हूंदा आहिनि तव्हां ख़ासि करे कहिड़ी घणी जेका शाइरी कई उहा कहिड़े क़िस्म जी कई मूं घणे भाङे या मारूड़नि ते जेके आहिनि ॿोल घणा घणे भाङे में लिखिया आहिनि मुंहिंजा तक़रीबन मूंखे यादि आहे उमिरि अबाणे पार ॾे अॼु झुड़ियो जुमिलियूं पाए नाज़रीन असां सां गॾु नज़र पियासीं चंडो साहिबु गॾु असां सां गॾु आहे ऐं इनशाला जे कचेरी रहंदी अनम खां कुझु मूंखे कुझु पुछणो आहे त तव्हां हिन फील्ड में कॾहिं ऐं कीअं आहियो मां हिन फील्ड में कॾहिं ई कीअं आहियां सभ खां पहिरीं त मूंखे होस्टिंग जो शौक़ु ॾाढो हुयो ऐं मुंहिंजे वारिद साहिब जो तमामु घणो शौक़ु हुयो त उन्हनि जी का डॉटर कंपेयर थिए ऐं कंपेयरिंग करे सो मूंखां वधीक बाबा साईं खे ॾाढो शौक़ु हूंदो हो त मुंहिंजी धीउ का अचे ऐं सुठी कंपेयर थिए त रोज़ाना मां ज़ाहिर आहे मूंखे शौक़ु जॾहिं जाॻियो त बाबा साईं पाण चयो आहे मां ड्रेसिंग टेबल जे आॾो बीही करे रोज़ाना तयारी कंदी हुअमि इंट्रो ऐं जीअं एक्स्ट्रो ॾींहुं पोइ आहे त ॾाढो शौक़ु हूंदो पोइ मां हिन फील्ड में आयमि पंहिंजे वाले साहिब सां ऐं वॾी सिस्टर मुंहिंजी उनखां पोइ जेको आहे सो अलाह जो शुक्र आहे काफ़ी टाइम थी वियो आहे हाणे त माशाअल्लाह नाज़रीन तक़रीबन पूरी फैमिली हिनजी तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदी अच्छा मूंखे काफ़ी टाइम थियो आहे बहरहाल मतिलबु ॾाढो मज़ो ईंदो आहे हिन फील्ड में जॉब कंदे तमामु घणो मज़ो ईंदो आहे तक़रीबन मूंखे हिन फील्ड में 7 साल थी चुका आहिनि जी ॾाढो सुठो नज़र साहिबु छो न गॾिजी हिकिड़ो गीत ॿुधिजे अदा शर्मा जो हिकिड़ो गीत ॻायल आहे जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं असां बि घणनि खे रोआरे वेंदासीं गुज़ारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि घणनि खे असां बि
जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं असां बि घणनि खे रुआरे वेंदासीं घणनि जे हथनि मां किरी थांव पवंदा घणनि जा तयार जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं असां बि घणनि खे रुआरे वेंदासीं घणनि जे हथनि मां किरी थांव पवंदा घणनि जा तयारो छिॼी हाव पवंदा पत्थर जूं दिलियूं बि पिघारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं नाज़रीन असां सरमत कयो ही गीत ॿुधोसीं असां सां गॾु प्यासी नज़र चांडियो साहिबु ऐं अनम सुमन सां गॾु आहे वठूं था को नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं पिया ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां केॾांहुं न वेंदो ऐं पोइ मिलूं था जल्दी वेलकम बैक नाज़रीन आवाज़ सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम चॉइस एंड चांस में भलेकार चवंदासीं नाज़रीन तव्हां जेकी असांजे प्रोग्राम चॉइस एंड चांस में नवां ॾिठी सो उहा इहा ई त अहमद साहब अॼु ज़ाहिर आहे अव्हां खे बि नज़र अची रहियो आहे त मुंहिंजी सीट ते वेठा आहिनि अॼु वाक़ई लॻे पियो त कब्ज़ो थी वियो आहे सीट ते अच्छा हिनजी इहा ॻाल्हि कब्ज़ो करे बि कोन थो करे सघां तमामु ॾाढी ॾुखी आहे यकीन आहे ॾुखी आहे बिल्कुलु ॾुखी आहे अच्छा मतलब वाकई ॾुखी आहे परफॉर्म करणु ॾाढो ॾुखियो आहे मां त फर्स्ट टाइम कया खोड़ सारियूं ग़लतियूं थी वेंदियूं नाज़रीन जॾहिं मूंखां मिस्टेक्स थींदियूं आहिनि त अक्सर असांजा नाज़रीन बि ॿुधाईंदा आहिनि ऐं मुंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि या स्पेशली पंहिंजी टीम जा जेके माण्हू आहिनि त काफ़ी चवंदा आहिनि तव्हां वटि मिस्टेक्स थी घणो टाइम थी वियो आहे तव्हां थी विया आहियो ऐं असां मां त फर्स्ट टाइम आयुसि ऐं अहमद साहब तव्हां बि हिन फील्ड जा आहियो तजुर्बो त हुजणु खपे असांखे तव्हां माइक ॾियो वेही ॻाल्हायो त सॼी राति पिया ॻाईंदासीं बाक़ी हाणे ॻाल्हाइण नरेशन ॻाल्हाइण उहो ॾाढो ॾुखियो आहे शुक्रिया हाणे तव्हां त चओ त मूंखे महसूसु नथो थिए छो जो वाकई हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी फील्ड आहे त हुन में का शइ कंहिंखे ॾुखी लॻंदी आहे जेके होस्ट आहे होस्टिंग हुननि जे लाइ बहितर आहे सिंगर आहे हुनजे लाइ सिंगिंग बहितर आहे जीअं शाइर आहिनि त हुनजे लाइ शाइरी बहितर आहे तव्हांखे चवां मूंखे तव्हां गीत ॿुधायो त लाज़मी तव्हां लाइ वॾो मसइलो प्रॉब्लम ज़ाहिर आहे सभई असांजा नाज़रीन टीवी बंदि करे हलिया वेंदा न बंदि कोन कंदा वॾे शौक़ सां ॿुधंदा पोइ तव्हांखे पाण कमेंट्स ॾींदा मां हिकिड़ी मुंहिंजी वॾे में वॾी बीमारी इहा आहे त जॾहिं बि गानो गाईंदी आहियां उल्टो गाईंदी आहियां अच्छा तव्हांखे गानो लिखी उल्टो ॾिजे त पोइ उहो सिधो थींदो पंहिंजो पाण ईअं न ऐं नाज़रीन खे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त जीअं त नाज़रीन ओपनिंग में अहमद साहब इंट्रो हिनजे करे ॾिनो जो तव्हांखे ख़बर आहे त मोहतरम बशीर ख़ान कुरैशी साहब जेके उन्हनि जो जीअं त लाॾाणो थी वियो आहे त उन हवाले सां कुझु उन्हनि सिटरूं अर्पियूं ऐं अवां ताईं पेश कयूं त उन्हनि सोचियो त अॼु जेको आहे सो उन्हनि जे करे जेको बि ट्रिब्यूट पेश कयो त अहमद साहब पाण ई इंट्रो ॾियनि ताकी तव्हां ताईं जेकी बि शयूं आहिनि त उहे सुठियूं लॻनि अव्हां खे पसंदि बि अचनि ऐं हाणे वरी प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं ज़ाहिर आहे उहे बि होस्ट आहिनि मां हुननि जी को होस्ट थी वेठी आहियां असां सां गॾु महिमान बि मौजूदु आहिनि प्यासी नज़र साहब सो तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदासीं त कॉलर बि लाइन ते मौजूदु आहिनि शामिल था करियूं शाहिद जमाली फ्रॉम नवाब शाह पुछंदासीं शाहिद जमाली खां त अॼु उन्हनि खे प्रोग्राम कीअं पियो लॻे ऐं असांजे महिमाननि सां कचहरी करणु चाहिनि असांजे होस्ट साहब सां कचहरी करणु चाहिनि त बिल्कुलु करे सघंदा अस्सलाम वालेकुम शाहिद वालेकुम सलाम मैडम शाहिद जमाली गुड साहब खान जमाली जिले नवाब शाह खां पियो ॻाल्हायां शाहिद जमाली साहब कीअं आहियो जी ख़ैर आहे तव्हां ॿुधायो तव्हां तयारु आहियो बल्कि मां हाणे चाहियां थी त मां छो को होस्ट थी वेठी आहियां अव्हां खां जेके बि सवालात आहिनि त अहमद साहब पाण कंदा जी अहमद साहब अबे खे ॾिजो छा रिक्वेस्ट मां पंहिंजे ऑनलाइन ऑबी ऑपरेटर खे इहा रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ अंदरि आवाज़ कोन पियो अचे सो कॉलर जो अंदरि आवाज़ अचे ताकी असां बि हुननि जो ॿुधूं ऐं जी कुझु प्रॉब्लम आहे जी शाहिद जी सर अस्सलाम वालेकुम शाहिद अहमद साहब सां तव्हां कचहरी करे सघो था पर तव्हांखे इहा ॻाल्हि थी न त आवाज़ केॾी महिल तव्हांजो स्लो पियो अचे केॾी महिल तव्हांजो एतिरो फुल पियो थी वञे त ब्लास्ट पियो थिए जंहिंजे करे अहमद साहब तव्हां सां ॻाल्हाए न पिया सघनि अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम छा हाल आहे अल्लाह जे अहसान अलहमदुलिल्लाह केरु पियो ॻाल्हाए भाउ शाहिद जमाली तव्हां ॿुधायो तव्हां तयारु आहियो थोड़ो प्रॉब्लम आहे पाण खे आवाज़ बिल्कुलु शाहिद जमाली तव्हांजो आवाज़ अहमद साहब ताईं कोन पियो अचे ऐं मां जेको आहे सो सवाल आहे जी हेलो हा हा तव्हां सवाल करियो त मां सवाल उन्हनि खे अव्हां जो ॿुधायां थी तव्हांजे सवाल जो जवाब अहमद साहब बिल्कुलु ॾींदा हेलो शाहिद तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो
जी जी बिल्कुलु त मूंखे इहो ॿुधायो अवां कहिड़ो सवाल करणु चाहींदो अहमद साहब खां छो जो अवां जो आवाज़ हुननि ताईं कोन पियो पहुचे इहो सवाल त कारो छो पाईंदो आहे अहमद साहब शाहिद जमाली साहब अवां खां सवाल करे रहिया आहिनि त अक्सर तव्हां कारो वॻो छो पाईंदा आहियो कारो वॻो ख़ासि करे स्क्रीन जे करे पाईंदा आहियूं ॿी त काई ॻाल्हि कोन्हे पर अॼु त मूंखे कारो जोड़ो कोन्हे अॼु त मूंखे नासी कलर अॼु प्यासी नज़र साहब खे ब्लैक सूट आहे शाहिद जमाली साहब कारो वॻो आहे तब्दीली थी वई आहे। अच्छा को भला गानो ॿुधणु चाहियो अहमद साहब जी आवाज़ में त तव्हांखे गुनगुनाए ॿुधाइनि झूंगारे ॿुधाइनि जी अते खां नंढड़ी पर तव्हांखे ॿुधायो पंहिंजे आवाज़ में हिते ई ॿुधाए तुंहिंजे शहर खे चई जल विदा मां वञा पियो बेवफ़ा मां वञा पियो बेवफ़ा आवाज़ त क्लियर कोन पियो अचे एक्चुअली मां हाणे शाहिद जमाली साहब तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदी हलां थोरो टेक्निकल प्रॉब्लम थी पियो आहे जिन जे करे अहमद साहब ताईं अवां जो आवाज़ कोन पियो पहुचे ऐं सिर्फ़ु मां ई पई ॿुधी सघां त अवां छा पिया चओ कहिड़ो सवाल पिया करियो सो माफ़ी वठंदासीं पर जंहिं गाने जी तव्हां रिक्वेस्ट कई आहे त हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायो ताकी मां बि सम्झां त पोइ मां अहमद साहब खे चवां तव्हांखे पंहिंजे आवाज़ में ॿुधाइनि तुंहिंजे शहर खे चई जल विदा तुंहिंजो शहर छॾे बेवफ़ा मूंखे त तकरीबन सम्झ में कोन पियो अचे महिमान वेठो आहे अॼु कुझु न कुझु क्वेश्चन करे वठूं मेहमान साहब खां इहो क्वेश्चन कंदासीं नज़र प्यासी साहब या प्यासी नज़र साहब त अवां माशाल्लाह असांजे प्रोग्राम चॉइस एंड चांस में अॼु आया आहियो ऐं जीअं त ॻाल्हि कई तव्हां त अवां जो बेसिकली जेको शहर आहे जिते तव्हां जनम वरितो आहे त उहो आहे ख़ैरपुर नाथन शाह ऐं हिन वक़्तु तव्हां रहो पिया सऊदी अरब जिदा में त तव्हांजो शाइरी ते मूड कीअं थियो बसि शाइरी हाणे कुदरती ॾात आहे ऐं उन खां पोइ त जीअं मूं पहिरियां बि चयो त मूंखे शौक़ु हूंदो ऐं वॾा वॾा जेके आहिनि असांजा शाइर उस्ताद बुखारी आहे वॾा वॾा जेके आहिनि सभिनी खां मुतासिर थिया आहियूं ऐं वधीक हाणे इंसान हिकिड़ो मिड़ई पर्सनल तव्हांखो क्वेश्चन करे सघां थो अगरि इजाज़त हुजे भली भली माशाल्लाह अव्हांजी शादी अव्हांजो औलाद केतिरो आहे मुंहिंजी शादी तक़रीबन हिकिड़ी शादी आहे हा पहिरीं मुंहिंजी घरवारी तकरीबन छा मतिलबु मतिलबु मुंहिंजी पहिरीं जेका घरवारी आहे उहा डेथ करे वई आहे अच्छा उन मां मुंहिंजा मतिलबु टे आहिनि हिकिड़ी न्याणी ॿ पुट आहिनि माशाल्लाह ऐं हुन खां पोइ वरी मूं जेका ॿी शादी कई आहे उन मां ॿ न्याणियूं आहिनि माशाल्लाह त छा फ्यूचर में छा प्लानिंग आहे पंहिंजे औलाद में कंहिंखे कुझु शौक़ु आहे शाइरी वाइरी जो न न शाइरी हाणे शौक़ु त फ़िलहालु त हाणे नंढड़ा आहिनि हाणे उहा त मूंखे ख़बर न आहे तव्हां जेकॾहिं कुदरती ॿात हुननि में अची वञे त उहा ॿी ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं चवंदा न आहिनि त जेकॾहिं पंहिंजे पीउ जा पोइ लॻे थियनि त उहा अञा ॿी ॻाल्हि हूंदी तव्हांजी शाइरी में इहो ख़ासि करे नाज़रीन त मूंखे चवंदा आहिनि सदाईं तव्हां दर्द जा गीत ॻाईंदा आहियो ॻाईंदो त मां आहियां पर अॼु हिननि को सुवाल पुछो त भई तव्हां दर्दीला गीत लिखंदा छो आहियो न मां इन सुवाल जो जवाबु मां ॾेई सघां थो ॻाल्हि इहा आहे त ज़रूरी हिकिड़ो गीत आहे सभु दर्द रखी दिलि में जीअणो पवंदो आहे उहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु हक़ीक़त आहे ऐं ज़रूरी सही तरीक़े सां तव्हांजो इन सुवाल जो जवाबु तव्हांखे सही तरीक़े सां मिलंदो इहे सभु शयूं मुंहिंजे मथां लॻंदियूं त अहमद मुग़ल सदाईं दर्दीला गीत ॻाईंदो आहे पर मूंखे लिखी ॾियण वारा ही शाइर आहिनि जंहिंजी शाइरी खणी आउं ॻाईंदो आहियां तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ऐं ज़रूरी न आहे त हर शाइरी जेका असां कयूं था उन जी कहाणी असां सां ई वाबस्ता थियल हुजे शाइरी इज़ द पैगम्बरी असीं शाइर माण्हुनि जा ॾुख दर्द सूर ॾिसी ऐं असां हुननि जी तर्जमानी कंदा आहियूं अच्छा अव्हां हिकिड़ो गीत हुयो बेदर्दनि जे देश में दिल्ली प्यार इहो बेदर्दनि जो देश कहिड़ो छा इहो सऊदी अरब हुयो जिदा हुयो या तव्हांजो इहा ॻाल्हि हाणे बेदर्द जो देश हाणे बेदर्द जेके बेदर्द माण्हू हुया हूंदा न उन देश में जंहिं देश में माण्हू हूंदा पर माशाल्लाह असांजी सिंध धरती उन में सभु मक़सदु ही जेका तव्हां शइ लिखी आहे बेदर्द जो जेको इशारो आहे उहो तव्हां मां इहो इशारो मूं कयो न आहे को कंहिं ख़ासि जाइ ते या कंहिं ख़ासि माण्हू लाइ पर मुंहिंजो जेको मक़सदु हुयो उहो त जीअं माण्हुनि जी तर्जमानी अॼुकल्ह इहा उहो आम आहे त बाबा हाणे बेवफ़ा जो शहर छॾियो वेंदासीं असां हाणे ॿिनि शहर में रहंदासीं कोन इन खां अलावा तव्हां कुझु ॿियूं पंहिंजी शाइरी कई लाज़मी जेको हिकिड़ो माण्हू पंहिंजे सिंध खां ॿाहिरि सारे थो पियो मारूड़नि खे सारे थो पियो मुंहिंजो हिकिड़ो गज़ल आहे जेको तव्हां पंहिंजी आवाज़ में मिठड़ी आवाज़ में ॻायो आहे नज़रीन बसि हाणे अॼु ई फाथा आहियूं जो सभु घोड़ सारी जेका तक़रीबन नज़र जी शाइरी आहे उहा ख़ासि करे मूं ऐं सरमत घणी कई आहे बिल्कुलु ॿई चङी तरह तरीक़े सां फाथल आहियूं
इज़ी लॻे थो पियो हुनखे क्वेश्चन करणु त इहा शायदि मूंखे ईज़ी लॻे थो तव्हांखे जवाबु ॾियणु सुठी ॻाल्हि आहे ऐं मूंखे यादि आहे तव्हांजो हिकिड़ो गीत ॻायो त जी मुंहिंजो आहे हिते शाह मुंहिंजो सिंध में बिल्कुलु 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 शाल मस्तीअ में हुजे दरिया ऐं जेको मुंहिंजो फेवरेट पाण मां पाण उन खे मतिलबु त हीउ छा तव्हांजे ज़हन में छा हुयो आयो जो तव्हांखे छा कहिड़ी शइ यादि मुंहिंजी ज़हन में इहो हो त ऐं दरअसल उन में तव्हांखे ख़बर आहे तव्हां उहो मुंहिंजो त जी मुंहिंजो आहे जिदे में साह मुंहिंजो सिंध में माशाअल्लाह शाल मस्तीअ में हुजे दरिया मुंहिंजो सिंध में हा उन में जेको तव्हां जेको अंतरो हुयो जेको मेन अंतरो हुयोसि त आऊं मोमिन आहियां आहे मदीने में रसूल पर यकीन आहे त अल्लाह मुंहिंजो सिंध सो जेके बि शयूं हुते जूं आहिनि पर पोइ बि असांजी जेका जेको रूह आहे जेका सिक आहे उहा असांजी धरती सां बिल्कुलु अला हिकिड़ी अच्छा मां ॻाल्हि करणु चाहींदमि प्यासी नज़र साहिब अव्हां खां सुवाल आहे अहमद साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं अव्हां जेके माशाअल्लाह एतिरी प्यारी शाइरी कई आहे त उहे अव्हां जूं कहिड़ियूं सिटूं आहिनि उन प्यारी शाइरी मां जेके अहमद साहब हिन वक़्तु पंहिंजे प्यारे ऐं मिठड़े आवाज़ में असांखे गुनगुनाए ॿुधाइनि उहे हाणे अहमद साहब जेकॾहिं गुनगुनाए ॿुधाए त उहो अहमद साहब खोड़ सारा गीत आहिनि जीअं हाणे अव्हां त दिलि तां छॾियो विसारे असां त अॼु बि विसारे न आहे छॾे वई जीअं तूं फिटी वियो आराम आहे अलाह खोड़ सारी अहिड़ी शयूं आहिनि पर सभु दर्दीलियूं आहिनि मुंहिंजो सिर्फ़ु गुज़ारिश नाज़रीन खे आहे त ख़ुदा जेके तव्हां बुखो पुछंदा आहियो न त तव्हांखे कहिड़ो ॾुख मिलियो आहे तव्हां इहे गीत छो था ॻायो अॼु हिन खां पुछो त भई तव्हां इहे दर्दीला गीत लिखिया छो आहिनि मूं त वज़ाहत करे चुको आहियां इहे बि न आहे त जेका बि शइ मां लिखी आहे उहा मूं ते ई उहा वाबस्ता हुजे असीं तर्जुमानी कंदा आहियूं इन खां अलावा उते हिन फिल्म में माशाअल्लाह तव्हां ठीकु ठाक पॉपुलर बि थियो तव्हांजो उस्ताद साईं सरकत सिंधी साहिबु आहे अच्छा तव्हांजो को शाइरी मजमू वग़ैरह पोइ बिल्कुलु हा मुंहिंजो 2000 में किताबु छपियो आहे ॿियो थियण जो ॿिए अच्छा हा जेको मुहूर्त सां तक़रीबन सिंधियत जी संगत शाख मेहड़ पारां मेहड़ में उते मुहूर्त करायो ऐं उन खां अलावा त मां वरी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायो आहे त मां सिंधियत जी संगत शाख जिद्दा जो सेक्रेटरी थी रहियो आहियां हा 2004 में अच्छा ईअं थींदो आहे त असां खोड़ सां दफ़ा ॾिठो आहे त कुझु शाइर चंद ई गीत लिखंदा आहिनि या कुझु थोरी घणी शाइरी कंदा आहिनि उन खां पोइ हू पंहिंजा शागिर्द पैदा कंदा आहिनि त तव्हांजो त माशाअल्लाह शाइरी मजमू बि आयो आहे हेॾा सारा गीत बि तव्हांजा पॉपुलर थिया आहिनि मक़सदु तमामु घणा पॉपुलर बि तव्हां आहियो त जिदे में वेही करे तव्हांखे पंहिंजा शागिर्द वागिर्द ठाहिया आहिनि की बिल्कुलु हक़ीक़त आहे इहो त हाणे शागिर्द जे हवाले सां मां शागिर्द ठाहिया आहिनि पर उनखे शागिर्द सम्झो न आहे उहो इन लाइ त मां पाण शागिर्द आहियां अञा मां पाण सिखां थो पियो त उहे मुंहिंजा शागिर्द कीअं थींदा हा हुन सां हमदर्दी ऐं हुननि खे अॻिते वधाइण लाइ जेका बि मुंहिंजे वस में हूंदी मां कंदुसि अनम जेकॾहिं अॼु मां तव्हांखे रिक्वेस्ट कयां थोरो कुझु असांखे गुनगुनाए ॿुधायो या को शेर वेर असांखे को ॿुधायो नाज़रीन त पोइ कीअं लॻंदो हमेशह अनम असांखे गीत ॿुधाया आहिनि ऐं असांखे जेकॾहिं को शाइर अचे थो हुनखे कुझु न कुझु ॿुधो आहे अनम कुझु हिकिड़ी लाइन असांखे गीत गज़ल हुजे को झुंगारे ॿुधाए त को मज़ो अचे बसि दर्दीलो मां पाण ई लिखिया उर्दू में आहे उहा मां पंहिंजे व्यूवर खे ॿुधाए चुकी आहियां पर अॼु अहमद साहब मूंखे हिकु रिक्वेस्ट कई आहे त मां बि अव्हांखे रिक्वेस्ट कंदमि ही गज़ल सिर्फ़ शाइरी जे हवाले सां थी ॿुधायां मां सुर में नथी ॿुधायां पंहिंजी लाइन ईअं ॿुधायो ऐं उन खां पोइ तव्हांखे कंहिं न कंहिंजो कंहिं बि आर्टिस्ट जो गीत ठीकु आहे मां ॿुधाईंदमि पोइ तव्हां बि ॿुधाईंदो मां त हाज़िर आहियां तव्हां असां सॼी ज़िंदगी ॿुधाए चुकी आहियां पर अॼु शाइरनि सां गॾु वेठा आहियूं त ज़ाहिर आहे गुलकार बि आहिनि शाइर बि आहिनि ऐं विच में मां वेठी आहियां वॾो इम्तिहान आहे त ॿुधायां थी हिकिड़ी गज़ल आहे जेकी मूं लिखी हुई समझते क्यों नहीं कि अच्छे दोस्त हैं हम तुम्हें समझाऊं कैसे मैं कि धोखेबाज नहीं हैं हम वफा है इस दिल में कितनी जताएं तुम पे क्यों ये हम कि हम तो दोस्त ही ठहरे मगर समझोगे क्यों ये तुम कि तुम हो शामिल जमाने में सभी बातें हैं तुम पे साफ मगर तुम ही बने अनजान फकत इतना कहूंगी मैं मेरे पास आना चाहो तो अब भी है मुखलिस हम अगर हमें अपना समझो तो सच्चे दोस्त हैं हम तुम वाह 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 वाह
ज़बरदस्त बेहतरीन सुठो आहे वाह वाह ये भला छा Thank you. मक़सद छा फीलिंग्स हुयूं जॾहिं तव्हां इहा शइ लिखी हुई? ही छा- असल में अहमद साहब मां हिन ॻाल्हि खे एक्सप्लेन बिल्कुलु कंदमि हिन प्रोग्राम में जॾहिं मां वेहंदी आहियां ज़ाहिर आहे ही 2 घंटा असां पंहिंजे व्यूवर्स खे एंटरटेन कंदा आहियूं त मूंखे मतिलबु जेकी मुंहिंजा छुट्टी वारा डेज़ हूंदा आहिनि त उहे मां घर में फारिग हूंदी आहियां त पोइ सोचींदी आहियां कुझु न कुझु लिखां पोइ मूं वटि हिकिड़ी डायरी हूंदी आहे पोइ दिलि चवंदी आहे ईअं ई हल्की फुल्की का शेरो शाइरी थी वञे बसि बिल्कुलु घटि एतिरो शौक़ु बि न आहे ऐं न वरी जेको आहे सो एतिरो मां हुन में अंदरि हिकिड़ो मुबतला थी वञा त मां रुगी शेरो शाइरी कयां पर इहो हिकिड़ो मूंखे यादि अची वियो ऐं हिकु ॿ मां मतिलबु दानिश जो प्रोग्राम हुन वक़्तु वॉच करियां पई त हुननि उर्दू हिकु ॿ शेर ॿुधाया त हुन मां वाक़ई तमामु घणो हिकिड़ो मतिलबु फील कयो त मां छो न शाइरी कयां ऐं मूंखे बि शौक़ु जाॻियो मुतासिर थियमि त इहो हिकिड़ो गज़ल मां पंहिंजे हवाले सां लिखियो अच्छा हुई नाज़रीन, अक्सर माण्हू इहे सम्झंदा आहिनि त शोबिज़ जी जेका फील्ड आहे तमामु ॾुखी आहे हिनखे मक़सदु कंहिं ॿिए खे नज़रुनि सां ॾिसंदा आहिनि ख़ासि करे फीमेल जे लाइ मुंहिंजो क्वेश्चन तव्हांखे इहो आहे त तव्हां छा फील कयो आहे जिन फील्ड में जॾहिं तव्हां आया आहियो त छा तव्हां छा फील कयो त वाक़ई जेके माण्हू ॻाल्हियूं कनि था पिया इहे शयूं हिन में आहिनि या ॾुखियो आहे औरत जे लाइ हिन फील्ड में अचणु? औरत जे लाइ बिल्कुलु ॾुखियो न आहे मां त बल्कि इहो सम्झंदी आहियां त उहो कहिड़ो इदारो आहे जिते औरतूं न आहिनि कॉलेज हुजनि स्कूल हुजनि यूनिवर्सिटीज़ हुजे चाहे मीडिया टेलीविजन हुजे चाहे रेडियो ई छो न हुजे हर हंधि मां थी चवां त मर्दनि सां औरतूं गॾु आहिनि मर्द आहिनि औरतूं बि आहिनि ऐं कंबाइन अगरि इहो वर्क हले थो पियो चाहे कोई मीडिया छो न हुजे स्पेशली मां उन्हनि यंगस्टर जेकी बि गर्ल्स आहिनि त उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो मैसेज हमेशह बि ॾींदी आहियां हमेशह पंहिंजे प्रोग्राम में चवंदी आहियां त जिन में टैलेंट आहे जिन खे शौक़ु आहे त पंहिंजो टैलेंट बिल्कुलु ॾेखारे सघनि थियूं ऐं उहे छोकिरियूं बि कुझु करे सघनि थियूं जीअं असां बि हुननि जी एज में आहियूं उन्हनि जी एज ते आहियूं ऐं मां हिन मंज़िल ते आहियां हिन स्टेज ते आहियां त पंहिंजे वालदेन जी दुआउनि सां तमामु सुठो तमामु नाज़रीन तमामु सुठी कचेरी हले थी पई ऐं तव्हांजी फ्यूचर प्लानिंग छा आहे? मुंहिंजी फ्यूचर प्लानिंग अञा त कुझु बि सोचियो न आहे मां पाण स्टूडेंट आहियां कुझु सिखां पई ऐं कुझु प्रोग्राम बि करियां पई कुझु अहिड़ो सोचो त न माशाल्लाह मक़सदु जेको कुझु अॻिते कुझु कमु करणु चाहियो पंहिंजे चैनल जे हिसाब सां इते ई करे तव्हां कुझु अॻिते वधणु चाहियो था या पंहिंजी पढ़ाई जे हिसाब सां कुझु? पढ़ाई बि मुंहिंजी हले पई मतिलबु स्टडी बि कयां पई हुन सां गॾोगॾु ही मुंहिंजो वर्क हले पियो पर कंटिन्यू मां बसि हिन प्रोग्राम खे अॻिते सोचियो आहे त अञा हिन प्रोग्राम में कुझु चेंजिंग्स अचनि ऐं हिन प्रोग्राम खे चेंजिंग अची वई न मां हिते बिल्कुलु हला करे इहा चेंजिंग हलंदी रहे थो हाणे अहमद साहब नाज़रीन असांखे ॿुधाए सघनि था इहे पंहिंजा मैसेज कंदा त भई इहा चेंजिंग हुजे या न हुजे ऐं बिल्कुलु हक़ीक़त आहे चेंजिंग आहे बल्कि 4 न 14 चंड लॻी विया आहिनि हिन प्रोग्राम खे पर मां अव्हां खां रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ को सॉन्ग ॿुधायो या भला मां इहो थी चाहियां त 2 लाइनूं अगरि तव्हां पंहिंजे आवाज़ में झुंगारे ॿुधायो त असां ऑडियर बि कयूं सब दर्द रखी दिल में ईअं जीअणो पवंदो आहे छो पहिरों कोई पुछे न तो ते कोई इल्ज़ाम अचे न तुंहिंजो नाम मां कीअं खणां ओ चुप रहणो पवंदो आहे सब दर्द रखी दिल में ईअं जीअणो पवंदो आहे छोकरो कोई
कीअं कणा चुप रहणो पवंदो सभु दर्द रखी दिल में कीअं जीअणो पवंदो सब दर्द रखी दिल में ये जीणो पवंदो आ। सो व्यूवर्स के भी चवंदासीं त उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अहमद साहब जी आवाज़ में अक्सर हमेशा जॾहिं बि अहमद साहब जा जेके बि सॉन्ग प्ले कंदी आहियां, ओह माय गॉड, हा इहो त मां नज़री ॾींहं त मूंखे ॻाल्हि ई विसरी वई त अहमद साहब होस्ट आहिनि।